दोस्तों, ही कुछ ख़्यालात मूं कल्ह लिखिया आहिनि जेके पेश करियां थो। मां सच खां एतिरो परे निकिरी आयो आहियां जो जॾहिं सोचियां थो त किथे सच ऐं किथे आऊं त इन सच खे हिकु भयानक ख़्वाबु सम्झणु लॻो आहियां। मां पाण सां ॾींहं में सिर्फ़ु हिकु दफ़ो मिलंदो आहियां ऐं पाण खे कूड़ जी हिन दुनिया में पहिरीं कूड़ो सम्झी डिॼी वेंदो आहियां ऐं सोचींदो आहियां त मुलाक़ात कीअं थींदी सच सां। हाणे त मां सच जी सूंहं जो क़ाइल ई न रहियो आहियां। मां हिकु गैर शऊरी तौर ते दगाबाज़ आहियां ऐं जॾहिं पंहिंजे अंदर जे वफ़ादार सां मुलाक़ात थिए थी त खेसि सुञाणे नथो सघां। हीउ सिराब हाणे ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे जो सलामती जा हड़ई दर कूड़ जे तरफ़ खां था खुलनि। मां कीअं इन ख़्वाब जो ज़िक्र कंहिंसां करियां, मुंहिंजी सलामती ख़तरे में पइजी वेंदी। दोस्तो, मूं सां गॾु न हलिजो। मां हिकु अहिड़ो धाड़ेल आहियां जेको हसीन औरत खे अगवा करे सॼी राति उन जी आज़ादीअ जो पहिरो ॾींदो आहे ऐं सुबुह जो हूअ उथी मूंखे नामर्द चवंदी आहे। मां गुलनि खां बेज़ार थी वियो आहियां जो उहे तुंहिंजी ख़ुशबू नथा खणी अचनि। बसि इहो नियापो ॾियनि था त तूं चवीं थी त मां हिकु दगाबाज़ सां गॾु न रहंदुसि।